नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरें सिलसिलो जारी है। इन वक्त तव्हांखे घोसपुर मां ख़बर ॾींदा आलू त घोसपुर शहर ڀرسان NPCP में शमूलियत वारे तकरीब क़ोठाई वई, जंहिंमें सूबाई सिंध जे सदर सैयद मुनवर अली शाह लाड़काणो डिवीज़न जी चेयरमैन हफीज़ुर रहमान ओगाई जी अॻवानी में मरकज़ी चेयरमैन गुलाम मुस्तफ़ा अंसारी, सूबाई चेयरमैन आशिक अली पठान ते इतमाद कंदे मीर मेहरान खान संदराणी, मुनीर अहमद शेख, अब्दुल शकूर मीरानी, परवेज़ दायो, इमरान जागिरानी, अब्दुल रशीद ऐं मुख़्तलिफ़ बिरादरियुनि जे मोज़िज़िन केतिरनि ई माण्हुनि नेशनल पीस काउंसिल पाकिस्तान तंज़ीम में शमूलियत जो ऐलान करे छॾियो। इन मौक़े ते अॻवाननि चयो त ही तंज़ीम फिलाई तंज़ीम आहे जंहिंमें ग़रीब माण्हुनि जो आवाज़ बुलंद करे लाचार बेवस माण्हुनि जी मदद कई वेंदी। वधीक अॻवाननि इहो बि चयो त हिन तंज़ीम जो कंहिं बि क़िस्म जी सियासी पार्टियुनि या फ़िरका वारियत ऐं ज़ातियाती पार्टी सां वास्तो न आहे। असांजो कमु आहे खुशहाली, अमुन, भाईचारो कायम करणु, अमुन अमान जो पैगाम पहुंचाइणु आहे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।